तो निभागी जे करे साईं मौत जे मुंह मां निकिरी आयो आ त दुश्मन त हुनखे मारे छडियो हो। या नवाब खान के उन जे अमलन जी सजा मिले थी ऐं तू वरी मुते ते इल्जाम हणी। सभई मसला तुंहिंजे करे त खड़ा थिया आहिनि ऐं तूं चईंदी मुंहिंजो को बि ॾोह कोन्हे। जेकॾहिं मूंखे नवाब खान तलाक ॾेई छॾे न पोइ ये मसला थींदा ई कोन। पोइ ॿुधा मूंखे नवाब खान जा दुश्मन उनखे बख़्श कंदा, तमाम जल्द उनखे मारे छॾींदा। सिर त तुंहिंजो मां खणंदसि। जेकॾहिं साईं तुंहिंजो सिर नथो खणे न त मां पंहिंजनि हथनि सां तोखे पाण पूरो कंदसि। पोइ हीअं कर माई, तू मूंखे पूरो करे छॾ। छाजे का इंतजार थी करे? साईं खे रुगो खेरण सां तूं घर अचण ॾे, पोइ मां तुंहिंजो गिलो कयां थी। मूंखे मारण खां पोइ नवाब खान जा दुश्मन घटि कोन थींदा। ऐं यादि रखी छॾ, तूं बि जल्दी बेवा बणिजी वेंदीअ। ज़बान पंहिंजी बंदि रख। जे ॿीहर तो इहा वाई वात मां गॾी न त निड़ीअ ते लत ॾेई साह कढंदी सईं। ज़ुल्म कर मुंहिंजे मथां, ज़ुल्म कर, पर यादि रख कुदरत वारो तोखां इंसाफ़ ज़रूर वठंदो, ज़रूर वठंदो, ज़रूर वठंदो। हुन निभागीर न असांखे हाणे पिटण बि शुरू कयो आहे। हिन जी ज़बान कटणी पवंदी। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।